ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 20/1/2026। अॼु मिठा मिठा वार्ता चवंदा मीठे मीठे ॿार बेहद जे बाप खे यादि करिणो आहे। इहा आहे गुप्त ॻाल्हि। यादि सां यादि मिलंदी आहे। जो यादि न कंदा आहिनि उन्हनि खे बाप बि कीअं यादि कंदा। प्रश्नार्थ संगम ते तव्हां ॿार कहिड़ी पढ़ाई पढ़ंदा आहियो त जो सॼो कल्प न पढ़ाइबी आहे। संगम ते तव्हां ॿार कहिड़ी पढ़ाई पढ़ंदा आहियो जो सॼे कल्प में न पढ़ाइबी आहे। उत्तर जीते जी शरीर सां न्यारो अर्थात मुर्दो थियण जी पढ़ाई हाणे पढ़ंदा आहियो। छो जी तव्हांखे कर्माती ठहिणो आहे। जीते जी मुर्दो ठहिण जी पढ़ाई पढ़ंदा आहियो। बाक़ी जेसिताईं शरीर में आहे तेसिताईं कर्म त करिणो आहे। मन बि अमन तॾहिं थींदो जॾहिं शरीर न रहे। इन करे मन जीते जगत जीत न, लेकिन माया जीते जगत जीत चईंदासीं। ओम शांति। बाप बि ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि छो जो इहे त ॿार सम्झंदा आहिनि। बेसमझ खे पढ़ाइबो आहे। हाणे बेहद जे बाप उच ते उच भॻवान आहिनि त कंहिंखे पढ़ाईंदा। ज़रूरु ऊचे ते ऊचे बिल्कुलु बेसमझ खे पढ़ाईंदा न। हिन करे चइबो आहे विनाश काले विपरीत बुद्धि। विपरीत बुद्धि कीअं थी है न। 84 लख योनियूं लिखियलु आहिनि न, त बाप खे बि 84 लख जन्मनि में वठी आया आहिनि। चई ॾींदा आहिनि परमात्मा बि कुते ॿिली जीव जंतु सभिनि में आहे। ॿारनि खे सम्झाइबो आहे। इहे त सेकेंड नंबर पॉइंट ॾियणी हूंदी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि जॾहिं कोई नयो ईंदो आहे त पहिरियों उन्हनि खे हद जे ऐं बेहद जे बाप जो परिचय ॾियणो आहे। उहो बेहद जो वॾो बाबा आहे ऐं उहो हद जो नंढो बाबा आहे। बेहद जो बाबा माना बेहद आत्माउनि जो बाबा। उहा हद जा बाप जीव आत्माउनि जो बाप हूंदा आहिनि, मतिलबु शरीर जो पिता हूंदा आहिनि। उहो सभु आत्माउनि जो पिता आहे शिव बाबा। ये नॉलेज बि सभु हिकु रस न धारण करे सघंदा आहिनि। कोई 1% धारण कंदा आहिनि, कोई 95% धारण कंदा आहिनि। ये त सम्झ जी ॻाल्हि आहे न। किथे 1% किथे 95%। सूर्यवंशी घरानो हूंदो, राजा रानी तथा प्रजा हूंदा। इहे बुद्धि में ईंदो आहे। प्रजा में बि सभु प्रकार जा हूंदा आहिनि। प्रजा माना प्रजा। बाप सम्झाईंदा आहिनि इहे पढ़ाई आहे न। पंहिंजी बुद्धि अनुसार हर हिकु पढ़ंदा आहिनि। हर हिक खे पंहिंजो पार्ट मिलियल आहे न। जंहिं कल्प पहिरियों जेतिरी पढ़ाई धारण कई हूंदी ओतिरी हाणे बि धारण कंदा। पढ़ाई कॾहिं छिपी न सघंदी आहे। पढ़ाई अनुसार ई पद मिलंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि अॻियां हली इम्तिहान त थींदो, बग़ैर इम्तिहान ट्रांसफर त न थी सघंदो न। पिछाड़ी में सभु मालूम पइजी वेंदो। बल्कि हाणे बि सम्झी सघंदा आहिनि कि कंहिं पद जा असां लाइक़ु आहियूं। भल लज्जा जे मारे सभिनि सां गॾु सभु साथ हथ उठाए ॾींदा आहिनि। दिलि में सम्झंदा बि आहिनि असां कीअं ठही सघंदासीं त बि उठाए ॾींदा आहिनि। सम्झंदा आहिनि पोइ बि हथ उठाए ॾियणो, इहे बि अज्ञान चईंदासीं न। हथ उठाइण इहे बि अज्ञान सम्झंदासीं। मतिलबु पुरुषार्थ अनुसार ख़ुदि सम्झी सघंदा आहिनि त बि सभु हथ उठाईंदा आहिनि। केतिरो अज्ञान आहे। बाबा त झटि सम्झी वेंदा आहिनि। इन्हनि सां त हुन स्टूडेंट में अक़ल हूंदी आहे। उहे सम्झंदा आहिनि असां स्कॉलरशिप वठण जे लाइक़ु न आहियूं, पास न थींदासीं। इन सां उहे अज्ञानी सुठा जो सम्झंदा आहिनि टीचर जो पढ़ाईंदो आहे हुन में असां केतिरा मार्क्स वरितासीं। ईअं थोरी चईंदा असां पास विद ऑनर्स थींदासीं त सिद्ध थींदो आहे। हिते एतिरी बि बुद्धि न आहे। देहाभिमान ज़्यादा आहे न। जॾहिं तव्हां आया आहियो लक्ष्मी नारायण ठहिण त पंहिंजी चलन बि सुठी खपे। बाबा चईंदा आहिनि कोई त विनाश काले विपरीत बुद्धि आहे। छो जे क़ाइदे अनुसार बाप सां प्रीत न आहे न त छा हाल थींदो। उजपत पाए न सघंदा। बाबा वेही तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि विनाश काले विपरीत बुद्धि जो अर्थ छा आहे। ॿार ई पूरो न सम्झी सघंदा आहिनि त पोइ ॿिया छा सम्झंदा। त ॿार सम्झंदा आहिनि असां शिव बाबा जा ॿार आहियूं। उहो ई पूरो अर्थ खे न सम्झंदा आहिनि। बाप खे यादि करणु इहे त गुप्त ॻाल्हि आहे। पढ़ाई त गुप्त न आहे न। पढ़ाई में नंबरवार आहे।
सभु हिकु जहिड़ो थोरी पढ़ंदा आहिनि। बाबा त सम्झाईंदा आहिनि इहे हाणे बेबीस आहिनि, अहिड़ा बेबीस जा बाप खे अहिड़ा बेहद जे बाप खे 3-3 4-4 मास यादि ई न कंदा आहिनि, है न। मालूम कीअं पए कि यादि कंदा आहिनि, जबकि उन्हनि जी चिठी अचे, पोइ हुन चिठी में सर्विस समाचार बि हुजे कि इहे रूहानी सर्विस कंदो आहे, सबूत खपे न। ईअं त देह अभिमान अहिड़ा त देह अभिमानी हूंदा आहिनि जो न त कॾहिं यादि कंदा आहिनि न सर्विस जो सबूत ॾेखारींदा आहिनि। कोई त समाचार लिखंदा आहिनि फलाने फलाना आया, उन्हनि खे इहे सम्झायो त बाबा बि सम्झंदा आहिनि ॿारु ज़िंदो आहे, सर्विस समाचार ठीकु ॾींदा आहिनि। कोई त 3-4 मास पत्र लिखंदा आहिनि, कोई समाचार न त सम्झंदा मरी विया या बीमार आहिनि। बीमार मनुष्य वैसे बि लिखी न सघंदा आहिनि, इहे बि कोई लिखंदा आहिनि असांजी तबियत ठीकु न हुई इन करे पत्र न लिखियो। कोई त समाचार ई न ॾींदा आहिनि, न बीमार आहिनि त देह अभिमान। पोइ बाप जी यादि कंहिंखे करे, बाप बि कंहिंखे यादि करनि, यादि सां यादि मिलंदी आहे, परंतु देह अभिमान आहे न। बाबा अची करे सम्झाईंदा आहिनि, मूंखे सर्वव्यापी चई 84 लखनि खां बि जास्ती योनियुनि में वठी वेंदा आहिनि। मनुष्य खे चइबो आहे पत्थर बुद्धि, भॻवान जे लाइ पोइ चई ॾींदा आहिनि पत्थर भितर जे अंदरि विराजमान आहे। त इहे बेहद जी ॻाल्हियूं थी वई न, हिन करे बाप चईंदा आहिनि मुंहिंजी केतिरी गिलानी कंदा आहिनि। हाणे तव्हां त नंबरवार सम्झी विया आहियो, भक्ति मार्ग में ॻाईंदा बि आहिनि, तव्हां ईंदव त असां वारी वेंदासीं, तव्हांखे वारिस ठाहींदासीं। इहे वारिस ठाहींदा त चईंदा पत्थर टिकर में आयो, इहे वारिस ठाहींदा आहिनि जो चईंदा आहिनि पत्थर टिकर में आयो। दुनिया वारा बाबा भक्ति मार्ग में माण्हू ईअं चईंदा आहिनि तव्हां ईंदव त असां तव्हांखे वारिस ठाहींदासीं। केतिरी मुंहिंजी ग्लानी कंदा आहिनि, ऐं भक्ति मार्ग वारा त चईंदा आहिनि, ऐं चई छा छॾंदा आहिनि कि भॻवानु पत्थर टिकर में आहे। त बाबा चईंदा आहिनि मुंहिंजी केॾी ग्लानी कंदा आहिनि, तॾहिं त चईंदा आहिनि न यदा यदा हि धर्मस्य। हाणे तव्हां ॿार बाप खे ॼाणंदा आहियो, बाबा जी केतिरी महिमा कंदा आहियो न। कोई महिमा त छा कॾहिं यादि करे 2 अक्षर बि लिखंदा न आहिनि, देह अभिमानी ठही वेंदा आहिनि। तव्हां ॿार सम्झंदा असांखे बाबा मिलियो आहे, असांजो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि, भॻवान वाचे आहिनि। मां तव्हांखे राजयोग सेखारींदो आहियां, विश्व जी राजी कीअं प्राप्त थिए हुनजे लाइ बाबा असांखे राजयोग सेखारींदा आहिनि। असां विश्व जी बादशाही वठण लाइ बेहद जे बाप सां पढ़ंदा आहियूं। इहे नशो हुजे त अपार ख़ुशी अची वञे। भल गीता बि पढ़ंदा आहिनि, परंतु जीअं ऑर्डिनरी किताब पढ़ंदा आहिनि न, लेकिन गीता पढ़ण व ॿुधण वारनि में एतिरी ख़ुशी न रहंदी आहे। गीता पढ़ी करे पूरी कई ऐं वियो धंधे ते। तव्हांखे बि हाणे बुद्धि में बेहद जे बाप असांखे बुद्धि में आहे कि बेहद जो बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। ॿियो कोई जी बुद्धि में ईअं न ईंदो कि असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। त पहिरियों कोई बि अचे त उन्हनि खे 2 बाप जी थ्योरी सम्झाइणी आहे। चयो भारत स्वर्ग हुयो, हाणे नर्क आहे। हाणे त कोई चई न सघे कि असां सतयुग में बि आहियूं कलयुग में बि आहियूं, ईअं त कोई चई न सघे। कंहिंखे दुख मिलियो त चईंदा आहिनि असां नर्क में आहियूं, कंहिंखे सुख आहे त चईंदा आहिनि असां स्वर्ग में आहियूं। अहिड़ा ॾाढा आहिनि दुखी मनुष्य नर्क में, असां त ॾाढा सुखी में। अहिड़ा ॾाढा माण्हू चईंदा आहिनि कि दुखी मनुष्य नर्क में आहिनि ऐं सुखी मनुष्य स्वर्ग में आहिनि। महल गाड़ियूं आदि सभु कुझु आहिनि, ॿाहिरां जो ॾाढो सुखु ॾिसंदा आहिनि, इहे बि तव्हां सम्झंदा आहियो। सतयुगी सुख त हिते थी न सघंदो आहे न। इहे न गोल्डन एज की आयरन एज चओ अथवा आयरन एज की गोल्डन एज चओ, हिकु ई ॻाल्हि आहे। ईअं सम्झण वारनि खे बि अज्ञानी चईंदासीं। त पहिरियों बाबा जी थ्योरी ॿुधाइणी आहे। बाबा ई पंहिंजी पहचान ॾींदा आहिनि, ॿियो त कोई ॼाणंदा ई न आहे, है न।
ॿियो त कोई ॼाणंदा ई न आहिनि। बाबा ई पंहिंजे बारे में अची करे ॿुधाईंदा आहिनि, है न। बाबा ई पंहिंजे बारे में अची करे ॿुधाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि की इहे बि तव्हां हाणे सम्झंदा आहियो, सतयुगी सुख त हिते थी न सघंदो आहे न। ईअं बि न गोल्डन एज खे आयरन एज चऊं, आयरन एज खे गोल्डन एज, इहे सम्झाइण वारनि खे बि अज्ञानी चईंदासीं। त पहिरियों बाबा जी थ्योरी ॿुधाइणी आहे। बाप ई पंहिंजी पहचान ॾींदा आहिनि ऐं ॿियो त कोई ॼाणंदो ई न आहे। चई ॾींदा आहिनि परमात्मा सर्वव्यापी आहे। हाणे त चित्रनि में ॾेखारींदा आहियो आत्मा परमात्मा जो रूप हिकु ई आहे, उहा आत्मा परंतु परमात्मा चइबो आहे। बाबा वेई सम्झाईंदा आहिनि मां कीअं ईंदो आहे। सभी आत्माऊं हुते परमधाम में रहंदियूं आहिनि, मथे परमधाम में रहंदियूं आहिनि। इहे ॻाल्हियूं ॿाहिरां वारनि खे ॿाहिरां वारा त कोई सम्झी न सघंदा। भाषा बि ॾाढी सहज आहे। गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो आहे। हाणे श्री कृष्ण त गीता ॿुधाईंदा न आहिनि, उहो त सभिनि खे चई न सघनि की मामिकम यादि करो। देहधारियुनि जी यादि सां त पाप कटिजंदा न। श्री कृष्ण भॻवान वाच्य, देह जे सभु संबंध त्याग, मामिकम यादि करो। परंतु देह त संबंध त श्री कृष्ण जो बि आहे, त श्री कृष्ण ईअं कीअं चई सघे। उहो त नंढो ॿारु आहे। इहा केॾी वॾी भूल आहे। केतिरो फ़र्क़ु पइजी वियो आहे न हिकु भूल जे कारण, है न। परमात्मा त सर्वव्यापी थी न सघनि, जंहिंजे लाइ चईंदा आहिनि सर्व जो सदगति दाता, त छा उहो बि दुर्गति खे पाईंदो आहे? परमात्मा करे दुर्गति खे थोरी पाईंदो। इहे सभु वीचार सागर मंथन करण जी ॻाल्हि आहे, है न। परमात्मा खे सर्वव्यापी न चई सघंदा आहियूं। टाइम वेस्ट करण जी ॻाल्हियूं आहिनि। मनुष्य त चई ॾींदा आहिनि असांखे फ़ुर्सत न आहे। तव्हां सम्झाईंदा आहियो अची करे कोर्स वठो त चईंदा आहिनि फ़ुर्सत न आहे। 2 ॾींहं ईंदा, पोइ 4 ॾींहं न ईंदा। पढ़ंदा न त इहे लक्ष्मी नारायण कीअं ठहींदा। माया जो केतिरो फोर्स आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि जो सेकेंड जो मिंट पास थी वियो हू बहू रिपीट थींदो, अनगिनत बार रिपीट थींदो रहंदो आहे, है न। हाणे तव्हां बाप द्वारा ॿुधो था तॾहिं त जनम मरण में बाबा चवंदा आहिनि हाणे त मूं द्वारा ॿुधो था, मां त जनम मरण में न ईंदो आहे। भेट कबी आहे न, पूरो जनम मरण में केरु ईंदो आहे ऐं न अचण वारो केरु आहे? सिर्फ़ु हिकु बाप, ऐं पूरो 84 जन्म बि हिकु बाबा ब्रह्मा बाबा ई वठंदा आहिनि। एक्यूरेट हिकु मतिलबु पहिरें सेकेंड खां। बाबा चईंदा आहिनि बाक़ी त सभिनि खे सभु ईंदा आहिनि। इन करे चित्र बि ॾेखारियो न, ब्रह्मा ऐं विष्णु ॿई जनम मरण में ईंदा आहिनि। ब्रह्मा सु विष्णु, विष्णु सु ब्रह्मा, पार्ट में ईंदे एंड त न थी सघे। इहे चित्र बि पोइ बि अची करे सभु ॾेखारींदा ऐं सम्झंदा। ॾाढो सहज सम्झ जी ॻाल्हि आहे। बुद्धि में अचिणो खपे हम सु ब्राह्मण, पोइ असां क्षत्रिय वैश्य शूद्र ठहींदासीं। पोइ बाबा ईंदा त हम सु ब्राह्मण ठही वेंदा। इहे यादि करो त बि सुदर्शन चक्रधारी ठहियो। परंतु ॾाढा आहिनि जेकी यादि ठहिंदी न आहे। तव्हां ब्राह्मण ई सुदर्शन चक्रधारी ठहींदा आहियो, देवता न ठहींदा, है न। इहे नॉलेज देवता न ठहींदा। इहे नॉलेज की चक्र कीअं फिरंदो आहे, इहे नॉलेज खे पाइण सां इहे देवता ठहींदा आहियूं। वास्तव में कोई बि मनुष्य सुदर्शन चक्रधारी कहलाइण लाइक़ु न ठहींदो। मनुष्य जी सृष्टि मृत्यु लोक ई अलॻि आहे। जीअं भारतवासी जी रस्म रिवाज अलॻि आहे न, सभिनि जो अलॻि अलॻि थींदो आहे। देवताउनि जी रस्म रिवाज अलॻि आहे, मृत्यु लोक जी मनुष्यनि जी रस्म रिवाज अलॻि आहे। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। इन करे सभु चईंदा आहिनि असां पतित आहियूं। हे भॻवानु असां सभु पतित दुनिया में रहण वारनि खे पावन ठाहियो। तव्हांजी ॿुद्धि में आहे पावन दुनिया अॼु खां 5000 वर्ष पहिरियों हुई, जंहिंखे सतयुग चइबो आहे। त्रेता खे न चईंदासीं। बाबा सम्झाईंदा आहिनि उहा आहे फर्स्ट क्लास, इहा आहे सेकेंड क्लास। त हिकु हिकु ॻाल्हि सुठी रीति धारण करणी आहे। जो कोई बि अचे त ॿुधी करे वंडर खाए। कोई त वंडर खाईंदा आहिनि परंतु पोइ बि उन्हनि खे फ़ुर्सत न रहंदी आहे जो पुरुषारथ करे पोइ ॿुधंदा आहिनि। पवित्र ज़रूरु
पोइ ॿुधंदा आहिनि पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। इहे काम ई विकार आहिनि, है न। हिकु त चईंदा आहिनि असां वटि फ़ुर्सत न आहे, पोइ चईंदा आहिनि की पोइ हिते ॿुधंदा आहिनि की हिते त पवित्रता जी पवित्र रहणो आहे, त पोइ ॿियो ई चईंदा आहिनि असांखे फ़ुर्सत न आहे। इहे काम विकारी आहे जो मनुष्यनि खे पतित ठाहींदो आहे। इन्हनि खे जीतण सां त जगत जी ठहींदा। बाबा चयो बि आहे काम विकार जीत जगत जी ठहो। मनुष्य पोइ चई ॾींदा आहिनि मन जीत जगत जी ठहो, मन खे वश में करो। हाणे मन अमन त तॾहिं थिए जॾहिं शरीर में न हुजे, बाक़ी मन अमन त कॾहिं न थींदो आहे। देह मिलंदी आहे कर्म करण लाइ, त पोइ कर्मातीत अवस्था कीअं रहंदी। कर्मातीत अवस्था चइबो आहे मुर्दे खे, जीते जी मुर्दो शरीर सां न्यारो। तव्हांखे बि शरीर सां न्यारो ठहिण जी पढ़ाईंदा आहिनि बाबा। शरीर सां आत्मा अलॻि आहे। आत्मा परमधाम जी रहण वारी आहे। आत्मा शरीर में ईंदी आहे त उन्हनि खे मनुष्य चइबो आहे। शरीर मिलंदो ई आहे कर्म करण लाइ। हिकु शरीर छुटिजी वञे पोइ ॿियो शरीर कम में लाहिणो हूंदो आहे, कर्म करण लाइ। शांति में तॾहिं रहंदव जॾहिं कर्म न करिणो पवंदो, त परमधाम में ई रहंदासीं न। मूल वतन में कर्म हूंदो ई न आहे। सृष्टि जो चक्कर हिते ई फिरंदो आहे। बाप खे ऐं सृष्टि चक्कर खे ॼाणो आहे, इनखे ई नॉलेज चइबी आहे। इहे अखियूं जेसिताईं पतित क्रिमिनल आहिनि त इन अखियुनि सां पवित्र चीज़ ॾिसण में न अची सघंदी आहे। हिन करे बाबा असांखे ज्ञान जो टियों नेत्र ॾींदा आहिनि। जॾहिं तव्हां कर्मातीत अवस्था खे पाईंदव, अर्थात देवी देवता ठहींदव, पोइ हिन अखियुनि सां देवताउनि खे ॾिसंदा रहंदव। बाक़ी हिन शरीर में हिन अखियुनि सां श्री कृष्ण खे थोरी ॾिसी सघंदा। बाक़ी साक्षात्कार कबो आहे त उन्हनि खे कुझु थोरो मिलंदो आहे। अल्पकाल जे लाइ ख़ुशी रहंदी आहे, कामना पूरी थी वेंदी आहे। ड्रामा में साक्षात्कार जी बि नूंद आहे। इन सां प्राप्ति त कुझु न आहे। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। शरीर सां न्यारी आत्मा आहियां, जीते जी हिन शरीर में रहंदे हुए जीअं मुर्दो आहियूं। हिन स्थिति जे अभ्यास सां कर्मातीत अवस्था ठाहिणी आहे। ॿियो आहे सर्विस जो सबूत ॾियणो आहे। देह अभिमान खे छॾे पंहिंजो सचो समाचार बाबा खे ॾियणो आहे। पास विद ऑनर्स थियण जो पुरुषार्थ करिणो आहे। वरदान आहे पंहिंजे शांति स्वरूप जी स्टेज वारा शांति जी किरणियूं फैलाइण वारा मास्टर शांति जे सागर ठहो। वर्तमान समय विश्व जी मेजॉरिटी आत्माउनि खे सभिनि खां ज़्यादा आवश्यकता छा आहे? सच्ची शांति जी। अशांति जे अनेक कारण दिन प्रतिदिन वधनि था ऐं वधंदा ई रहंदा। अगरि स्वयं अशांत न बि हूंदव त ॿियनि जे अशांत जो वायुमंडल वातावरण शांत अवस्था में वेहण न ॾींदो आहे असांखे। अशांति जे तनाव जो अनुभव वधंदो आहे। अहिड़े समय ते तव्हां मास्टर शांति जे सागर ॿार शांति जे संकल्पनि खे मर्ज करे विशेष शांति जा वाइब्रेशन फैलायो। स्लोगन आहे बाबा जे सर्व गुणनि जो अनुभव करण लाइ सदा ज्ञान सूर्य जे सम्मुख रहो। अव्यक्त इशारो। हाणे समय जी बचति, संकल्पनि जी बचति, शक्ति जी बचति जी योजना ठाहे करे बिंदु रूप जी स्थिति वधायो। जेतिरो बिंदु रूप में स्थित थींदा ओतिरो कोई बि ईवल स्पिरिट व ईवल संस्कार जो फोर्स तव्हां माण्हुनि ते वार न करे सघंदव। तव्हां बि उन्हनि सां मुक्त रहंदा ऐं पंहिंजे शक्ति स्वरूप तव्हांजो शक्ति स्वरूप हुन आत्माउनि खे बि मुक्ति ॾेई छॾंदो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।